फुरक़ानिल हमीद व क़ौलुहुल हक़ व हुवा अस्दक़ुस सादिक़ वस्बिर अला मा यक़ूलून वज़्कुर अब्दना दाऊद ज़ल ऐद इन्नहु अव्वाब सलवात अवल त तव्हां सभिनी मोमिनीन खे बल्कि सरा खां सुरैया ताईं जाथे जाथे मुझे मौला रज़ा अलैहिस्सलातु वस्सलाम जी सरकार सुल्तान मशहद जी शाही आहे। बल्कि मां हीअं चवां त जंहिं जंहिं क़ल्ब में विलायत अली वसे उनखे मुंहिंजे तरफ़ों लख लख मुबारकूं। मुंहिंजे मौला जी ख़ुदा हर जशन में हिकु जुमिलो ज़रूर चवंदो आहियां मां त ख़ुदा क़यामत ताईं मुस्कुराहट नसीब न करे उन चेहरे खे जेको अॼु जे ॾींहुं ख़ुशि न आहे। मुंहिंजी तहक़ीक़ में जेको अॼु ख़ुशि न आहे उहो घटि में घटि शैतान आहे। छो जो हिननि जी आमद ते ख़ुशि न हुजणु इहो शैतान जी अलामत आहे, मोमिन जी न आहे। ख़ुदा दिल में चोॾहनि जी विला हुजे न हिननि जे आमद ते चेहरो गुलाब हूंदो ऐं जेकॾहिं बुग़्ज़े अली हुजे त पोइ हिननि जी आमद ते चेहरो कबाब हूंदो। बिला फसल जो कलमो पढ़ियो आहे, मुंहिंजा बुज़ुर्ग वेठा हो, बल्कि जिन जूं ज़िंदगियूं गुज़रियूं आहिनि मजालिस में। ऐं दस्त बस्त अर्ज़ इहो त अॻिते जगह काफ़ी आहे। बिला फसल जो कलमो पढ़ियो त थोरो जेकॾहिं वेझो थींदो सलवात पढ़ी वठो। इजाज़त आहे कुझु अॼु जंहिं सुल्तान जी आमद आहे बख़ुदा जनाब आदम अलैहिस्सलाम जो ख़ुतबो आहे पूरो, ऐं मां उहो मुकम्मल ख़ुतबो नथो पढ़ा, थोरो तारुफ़ करायां उन ख़ुतबे जो। हे ख़ुतबो अल्लामा शाहज़ान बिन जिब्राइल कुमी हुननि पंहिंजी किताब बदउल आलम में लिखियो। हा, हो त चवनि त जीअं जनाब आदम जन्नत में आयो त जन्नत जे दरवाज़े ते सब्ज़ नूरी हरफन सां लिखियल हुयो हाज़ा वमा औजद अल्लाहु मिन ज़िल्ल नूरिल वली अल हुसैन इब्न अली। जी त हीअ जन्नत ऐं हिन में जेको कुझु आहे उहो हुसैन इब्न अली जे नूर जे साए मां ठाहियो। बिल्कुलु पहिरीं हाज़िरी आहे। मिज़ाज खां मां वाक़िफ़ न हुयुमि, बख़ुदा न हुयुमि, पर विलायत खां त वाक़िफ़ आहियां। असां जंहिंसां बि रिश्तो रखियो आहे विलायत जो ई रखियो। इहा विलायत अली थी त पीउ बि आहे, भाउ बि आहे, दोस्त बि आहे। जी जेकॾहिं इहा विलायत अली खां तोखे इनकार आहे त असांखे तुंहिंजी दोस्तीअ खां इनकार आहे। असां रिश्तो छो जो मुंहिंजे मौला अमीर अलैहिस्सलाम जो फरमान आहे वाले मई युवालीना वलो कान कातिल अबीक, विला रखो मोहब्बत रखो उन सां जेको असां सां विला थो रखे। वलो कान कातिल अबीक चाहे तव्हांजे पीउ जो कातिल छो न आहे। वादे मई युवालीना वलो कान अबीक, ऐं दुश्मनी रखो उन सां
जेको असांजो दुश्मन आ चाहे तांजो पी छो ना जी दाखिल थियो न जन्नत में जन्नत जे सजे पासे दा एक वण हुयो जंहिंमें सूफ़ जो वण हो तबीयत चाहियोसि त खावां पटे करे वो खाधा है पहरी ग़िज़ा जनाब आदम जी जन्नत जो वो सूफ़ हाणे जेकॾहिं कुझु डॉक्टर वग़ैरह कोई वेठो आहे त मुंहिंजी हिन ॻाल्हि जी तस्दीक कंदा डॉक्टरनि खां तहक़ीक़ कराइजो त फ्रूट में सभ खां वधीक नमकियात लूणियाठ लूण सूफ़ में हूंदो आहे हाणे अल्लाह जो हुकुम थियो ऐं आदम हे जन्नत आहे हिन में जेको कुझु हो छा मां ठाहियो आहियो हुसैन जे नूर मां ठीकु हाणे नमक खाधो थी हुसैन जो इमाम आहे न अली असांखे त मञणो आहे हितों जे या अली चवण जी क़ीमत छा आहे मां ॿुधायां हिकु सुन्नी आलिम जी ज़बानी पोइ थोरो फ़र्क़ु रखिजो त जहिड़ो छा थियो हो चवंदा आहिनि असांजो चोथों अली असां चवंदा पहिरियों पोइ नारे में बि एतिरो ई फ़र्क़ु घटि में घटि रखिजा हकीकत न आहे हकीकत अञा परे आहे जी मां ज़ाहिरी मुशाहिदात तव्हांजे साम्हूं रखिया अल्लामा अब्दुल समद हमदानी उलमाए अहले सुन्नत में पहाड़ खां वज़नी नालो आहे उन्हनि जी किताब आहे किताब जो नालो आहे अल बहरुल मारिफ उन्हनि में लिखनि था त काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा काल अहदुकुम या अली अहला इला कुताबिल कुवा में फमहु दीवान अब्दी कद इद्दा समनुल जन्नत फरमाया तो अल्लाह जे हबीब है जुमला फरमाया केड़ा इज़ा काल अहदुकुम या अली जदह बे तहां मां कोई समी में कल्ब सा दिल जे गहराइन सा एक दफो या अली चवंदो आ पो थींदो छा है अल्लाह इला कुताबिल कुवा में अल्लाह किरामन कातिबीन दे वही कंदो आ त छा था लिखो मालिकन जो गुनाह सवाब उथण वेहण घुमण फिरण अख छिंभ जो हिसाब पल पल जी रिपोर्ट अल्लाह जो आवाज इंदो फमहु दीवान अब्दी सब ड्राए छडियोस फमहु दीवान महब करे छडियोस ड्राए छडियोस मालिक छो कयो छा थे अल्लाह जो आवाज इंदो कद इद्दा समनुल जन्नत या अली चई करे जन्नत जी कीमत देई वियो हाने छा लिखदोस अच्छा कोई मसलो कई गाल समझ में न अचे तो पाण में वेठा आहियूं उथी भी पुछी वठो को हवालो खपे छो त हे फर्श हुसैन आ हिन तो मुतमइन ज़मीर खणी वञ शक खणी छो त शक नजासत आ हे फर्श सरापा तहारत आ हिते नजासत वेझो न ईंदी आ अच्छा गाल काथे नमक खाधो थी हुसैन जो हक़े नमक अदा कर मालिक छा क्या लाजवाब आयस त हाणे मां मिंबर हणी थो ॾियां सामीन तुंहिंजा नूरी थो विहारियां तुंहिंजा सामीन था थियनि हाणे हक़े नमक इहो अदा कर जो हिते मजलिस पढ़ोस मां उहो पूरो ख़ुतबो न
बस उन में हिकिड़ो जुमलो तो पढ़ा इंशाअल्लाह जिंदगी रही वरी कदहिं को मौक़ो थियो अहिड़ो त उहो पूरो ॿुधाईंदुमि त जनाब आदम हिन 14 जो तारुफ़ करायो कीअं जी उन में मुंहिंजे सरकार सुल्तान मशहद ते इहे ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे जॾहिं आयो आहे न हिकिड़ो जुमलो चए थो ऐ नूरियो वल मुलक़्क़बु बिर्रिज़ल लज़ी यलाबु बिल क़द्रि कसाइक बिद्दवाबिल मुसख़्ख़रात मुझे तव्हांखे ख़बर न आहे त मुंहिंजो शरफ़ छा आहे मुंहिंजे अॻियां सजदा रेज़ थिया छो आहियो छो अल्लाह मुंहिंजे सुल्ब में हिक अहिड़े जो नूर रखियो आहे जंहिंजो लक़ब रिज़ा आहे लक़ब रिज़ा आहे कम छा अथसि यलाबु बिल क़द्रि उहो तक़दीर सां ईअं खेॾंदो आहे उहो सुल्तान मशहद तक़दीर सां ईअं खेॾंदो आहे जीअं शह सवार सेखारियल घोड़े सां अॼु जेको कुझु तक़दीर में न थी अॼु मौक़ो थी त हे कुझु इल्मी नुकात लतीफ़ एतिरा हूंदा उन्हनि खे हितों न हितों सम्झबो आहे हे दर केतिरो बि खुलियल हुजे जेसि ताईं हितों दर खुलियल न हूंदो हे 14 सम्झ में न ईंदा आहे छो त अल्लाह विलायत जो सुवाल कन खां न कंदो जेके मजलिसूं ॿुधंदड़ आहियो उहे थोरो मूंखे ॻाल्हाइजो ताकी मूंखे ख़बर पए ऐं मां मज़ीद तशरीह खां बची वञा अॻिते खां अॻिते जो सफ़र कयां कन खां न कंदो अख खां न माना हिन 14 खे हिते विहारियो अथई दर्द खोल हिकु दफ़ो अच्छा सरनामा कलाम में मूं सूरह मुबारका साद जी आयत एक तिलावत कई आहे जनाब दाऊद अलैहिस्सलाम जे मुतल्लिक़ ॻाल्हि थी थिए अल्लाह पंहिंजे हबीब खे फरमायो मुंहिंजा हबीब वस्बिर अला मा यक़ूलून हे जेका बकवास कनि था तूं सब्र कर वस्बिर सब्र कर अला मा यक़ूलून जेको कुझु हो चवंदा था वतन वज़कुर अब्दना दाऊद ज़ल ऐद ऐं ॿियो कर छा मुंहिंजे अब्द दाऊद जो ज़िक्र कंदो रह हालांकि छो ज़ल ऐद छो जो उहो हथनि वारो हुयो न अक्सरियत जेके इल्म दोस्त आहियो इल्म ॿुधण ईंदो आहे न जन खे थोड़ी तवज्जो दीजो उन्हनि जे लाइ लतीफ़ नुकात हिन में ज़ाहिर हर ॻाल्हि मिंबर तूं चवण जी न हूंदी आहे तन्हाईअ में वञी करे सोचजो हज़ारे दर खुलंदा अच्छा इहा ई सूरत आहे अॻिते अचिजो आयत नंबर 45 हीअ 17 उहो 45 अल्लाह तो फरमाए त वज़कुर इबादना इब्राहीम व इसहाक व याकूब उलिल ऐद वल अबसार मुंहिंजा हबीब मुंहिंजे अब्दन जो ज़िक्र त कर न चवण जी ॻाल्हि इहा आहे सोचण जी इहा आहे मुंहिंजा मालिक मिल्कियत तुंहिंजी ज़ाकिर हिन खे थो बणाए मालूम थियो त अल्लाह खे बि ज़िक्र कंहिंजो तॾहिं वणंदो आहे जॾहिं मुहम्मद जी ज़बान तो हुजे न हे तुंहिंजे मुंहिंजे घुरण जा तरीक़ा इहा लॻनि हितों मां अर्ज़ कयो न हितों दर खुलियल हुजे न उहो थियो छा हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदो हलां मुंहिंजे सरकार बाक़िरुल उलूम अलैहिस्सलातु वस्सलाम जन मस्जिद नबवी मस्जिद नबवी बिल्कुल ये भरियल मुझे मौला जन आया मजमे जे ऐन वस्त में दरमियान में भी रहा अबू बसीर के फरमाया या अबा बसीर सलिन नासा
हली यारो नी ऐं अबू बसीर हिन माण्हुनि खां पुछ त सही मांखे ॾिठो बि अथऊं बीठा काथे मजमे जे दरमियान में सलीम नास आहे हिन माण्हुनि खां पुछ त सही हली यारो नी मांखे ॾिठो अथऊं हिक हिक जो कम लोॾे करे पुछे थो अबू बसीर ऐं फलां मुंहिंजे आका बाक़िरुल उलूम अलैहिस्सलातु वस्सलाम जे का ख़बर काथे ॾिठो अथसि हुन चयो कुझु देरि अॻु में हिते ॾिठुमि वज़ू पियो करे कंहिं चयो न यार मां जेको अगाड़ो निमाज़ पढ़ंदे ॾिठोमांसि वरी मां न ॾिठो आहे कंहिं चयो मां त सुबुह ॾिठो हुयुमि मुलाक़ात लाइ वियो हुयुमि कंहिं चयो मां कल्ह ॾिठो हुयुमि अचानक लठ जी टेक ते अबू हारून मकफूफ अरे हे हीअं अरबीअ में अंधे जे लाइ ॿ लफ़्ज़ हूंदा हिकु अखि खुलियल हुजे दीद न हुजे इनखे आमा चइबो आहे सही आहे पर अखियूं हीअं बंदि सिबला हुजनि अहिड़े अंधे खे मकफूफ चइबो आहे सही आहे अबू हारून मकफूफ लठ जी टेक ते आहे मुंहिंजे मौला बाक़िर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया या बा बसीर सलहो इन खां पुछ बिल्कुल क़िबला साईं अनवर शाह तमाम बेहतरीन समात आहे तुंहिंजे मजमे जी मांखे कोई भी तुंहिंजे मजमे जी समात खां एतिराज़ काई बि शिकायत न आहे बल्कि कमज़ोर हूंदो आहे उहो बि जेको ॻाल्हाईंदड़ मजमे जी शिकायत हाणे थोरो इन नारे ते तवजो ॾियो ख़ुदा ॼाणे जेकॾहिं तव्हांजो रवाज इहो आहे चक जो त ख़ैर आहे लेकिन हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां तव्हांखे हिकिड़ो हिसी मिसाल ॾियां थींदो छा आहे मुंहिंजो नालो आहे साजिद हुसैन अचानक आया भी सैयद अचानक हिते मजमे में ॿियो बि वेठो आहे नालो बि साजिद हुसैन दज़ाए बि सैयद एॾो ॿाहिरों अची करे कंहिं सॾु कयो साईं साजिद हाणे थींदो छा ॿई ॾिसंदासीं छो नालो हिकु जहिड़ो आहे हाणे हे जेको तोखे थकाइण मुंहिंजो मक़सदु न हो हाणे हे जेको तूं या अली चवंदो आहे न हिकु अली नालो आहे हुनजो ॿियो अली नालो आहे शाह नजफ जो टियों अली उहो जंहिंजो अॼु तूं जशन थो मनाए न मां हाणे चवण ते मजबूर आहियां तूं हिकु दफ़ो या अली चवंदो आहे 14 अली तोॾे ॾिसंदा या बाबा सिर सलो इन अबू हारून मकफूफ खां पुछ आयो कुल्हे ते हथ रख या बा हारून अराए त मौलाया बाक़िर अलैहिस्सलातु वस्सलाम ए अबू हारून मुंहिंजे मौला बाक़िर खे ॾिठो थी काथे हुन जो अंधो समझी मज़ाक थो करे हू केर बीठो हीअ अखि खुलियल हुजे जी मां इन करे अर्ज़ु कयमि हितां दिलि वारी अखि खोल हिननि जो कमु तुंहिंजी दिलि सां आहे हे अखियूं कॾहिं हूंदियूं आहिनि कंहिंखे न बि हूंदियूं त असां मूं अर्ज़ु कयो सूरह मुबारका साद मां मुंहिंजा हबीब तूं ज़िक्र कर कंहिंजो इबादत इब्राहिम इसहाक व याकूब उलिल ऐदे ये हथन वारा होया वल अबसार दाऊद जुल ऐद इब्राहिम इसहाक याकूब जुल ऐद अच्छा हीअं थींदो आहे मिसाल जे तौर ते मां जेकॾहिं चवां त बाबा साईं अनवर शाह जो बाबा साईं अनवर शाह पाण साईं जो फर्ज़ंद ॾाढा सुरीला मतलब छा त मां साईं जे पूरे नस्ल जी तारीफ़ थो कयां इब्राहिम उन जो फर्ज़ंद इसहाक उन जो फर्ज़ंद याकूब इन ॻाल्हि ते सोचजो नस्ल इब्राहिम जो ज़िक्र केर करे मुंहिंजो नबी मालूम थियो त हे नबी
उहो आ जेको इमामत खां घटि जो ज़िक्र न कंदो जी नस्ल इमामत जो ज़िक्र कंदो आहे हथन वारा केर दाऊद हथन वारो इब्राहिम हथन वारो इसहाक हथन वारो याकूब हथन वारो मां चयो मालिक हथ त असांजा बि आहे ज़ाहिर आहे सही हाणे इहे ई हथ त आहिनि न जेके माले इमाम भी खाईंदा जी कुछ लिकाईंदा भी आहिनि कॾहिं को दिल कढियो विरहाइण ते हलो ख़ैर उहो त बात जी ॻाल्हि आहे मां ॻाल्हि थो कयां मालिक असांजो ज़िक्र न कई लाजा ज़ाहिर न थी लफ़्ज़ ॾिस मां छा चयो आहे उलिल ऐद उलिल ऐद उलिल अमर उलिल ऐद यानी त हिननि जे हथनि में मां विला ॾिनी आहे मां वफ़दा तव्हांखे आलम सम्झी करे मां वज़ाहत कई कोन्हे ऊला औला मौला इन वो ई लफ़्ज़ आहे अल्लाह चवण इहो थो चाहे त मां हथनि उन्हनि जो ज़िक्र कंदो आहियां जंहिं हथनि में मां विलायत ॾियां दाऊद जे हथनि में विलायत कमाल छा हुयसि लयनल हदीद ले दाऊद असां लोह खे नरम कयोसीं दाऊद जे हथनि में इब्राहिम जे हथनि में विलायत आहे कमाल छा अथसि पखी खणी कीमो थो करे मुख़्तलिफ़ जबलनि ते रखे थो सॾु थो करे ज़िंदा थी अचनि था यानी जन हथनि में विलायत हुजे मुर्दे खे ज़िंदा करे लोह खे नरम करे हिननि खे छा चए ज़िल ऐद हथनि वारा न हाणे सोचजो हिकु ॻाल्हि मां तव्हांखे अहिड़े मरहले फ़िक्र ते आंदो आहे जो हक़ हो मां खां सुवाल कयो आहे बल्कि मां हाणे तव्हांखे वज़ाहत मूंखे करणी न पया पर कयां थो अच्छा दाऊद केर ज़ुल ऐद हथनि वारो इब्राहिम हथनि वारो इसहाक हथनि वारो याकूब हथनि वारो यदुल्लाह न ॻाल्हि सम्झाए न हिननि खे ज़ुल ऐद चए यदुल्लाह न चए जिन खे ज़ुल ऐद चए जंहिंजे हथनि में विलायत हुजे जुज़वी उन्हनि जो त कमाल हे लोह ते हथ हणे नरम करे छॾेसि कीमे खे हथ हणे ज़िंदगी ॾेई छॾेसि न हाणे जेको यदुल्लाह हुजे केर है दाऊद केर आहे लोह ॾियोसि चए थो मां हीअं मेण वांगुरु मोड़ियां मां चयो दाऊद भला इन हथनि सां मिटी ॾिया आदम ठाहे ॾींदी मां हाणे साईं कुझु परेशान हे पहिरीं मुंहिंजी हाज़िरी आहे मां हे थोरो तुंहिंजे मजमे जो इम्तिहान वठण जी कोशिश कई आहे थोरो इहो ॾिसां त मूंखे चवणो छा आहे छो त हे बि असांखे ईंदो आहे मौला जे ख़ाक जो सदको आहे हे विला जे ख़तीबनि जो इहो ई कमु आहे इहा शइ उन्हनि खे अता कई आहे त हो कूज़े समुंड खे कूज़े में बंदि करण जो हुनर हुननि खे ईंदो आहे मां चयो दाऊद तूं करे वेंदे उन चयो न छो उन चयो इहो यदुल्लाह जो कमु आहे न मां वक़्त आयत न पढ़ा न पढ़नी पया पर मां पढ़ा थो अच्छा या इब्लीस मम मनाका अन तस्जुद लिमा खलक़तु बियदैया ऐ इब्लीस तोखे कहिड़ी शइ मना कयो उनखे सजदो न कई जंहिंखे मां पंहिंजे ॿिन्ही हथनि सां बणायो
थकिजी पओ त ढिलो नारो या ढिली सलवार मां समझी वेंदो ख़बर पइजी वेंदी आहे असांखे असां बाज़ जानते हाणे हिकिड़ी ॿी आयत थो पढ़ां सूरह फतह आहे ए सुलह हुदैबिया पई थिए न जहिड़ी अल्लाह जे हबीब बैयत वरिती मां मुख़्तसिर थो कयां पंहिंजे मक़सद जी ॻाल्हि ते आहे हर कोई हथ रखंदो वियो हुज़ूर जे हथ ते रखंदो वियो ढेर ठही वियो हथनि जो मथों मथों जॾहिं मुंहिंजे मौला अमीर जो हथ आयो फौरन ही आयत आई कहिड़ी यदुल्लाह फौक़ ऐदीहिम मुंहिंजा हबीब मां अल्लाह जो हथ हर हथ जे मथों हूंदो अच्छा पूरी कायनात में गोल जाए बल्कि हिकिड़ी ॿी आयत पढ़ी छॾियां इरशाद थो थिए वक़्तु जॾहिं बि हीअ आयत मुंहिंजे साम्हूं ईंदी आहे थोरी खिल बि ईंदी आहे क़ुरान खां वधीक दिलचस्प किताब काई बि कोन हर मौज़ू ते ॻाल्हाईंदी आहे कंहिं किताब में एतिरी जुरत ई न आहे जो हर मौज़ू ते ॻाल्हाए पढ़ी ॾिसो अल्लाह ने फरमाया वकालत यहूद यदुल्लाह मग़लूलतुन मुंहिंजा हबीब हे यहूदी चवनि था त अल्लाह जा हथ ॿधल न हाणे हे हथ ॿधण अल्लाह जो जेकॾहिं इहो कमाल हुजे हा का बेहतरीन ॻाल्हि हुजे हा का मुस्तहसन ॻाल्हि हुजे हा हथ ॿधण त अल्लाह यहूदिन जो कौल छो दोहराए हा अॻिते आयत ॿुधजो लोइनु बिमा कालू अल्लाह तो चए इन जे इन कौल ते लानत जो मांखे हथ ॿधल था चए जेके सम्झो था थोरो उहे ॻाल्हायो काफ़ी आहे बाक़ी इहे थोरो मथो हलाईंदो मुंहिंजे लाइ काफ़ी आहे सही आहे कोई मोमिन खे तकलीफ़ कहिड़ी आहे हाणे हिते अली वेठो अथसि इहो दाद न ॾींदो अच्छा कालत यहूद यदुल्लाह मग़लूलतुन यहूदी था चवनि अल्लाह जा हथ ॿधल आहिनि अच्छा लोइनु बिमा कालू इन जे इन कौल ते अल्लाह तो चए लानत गुल्लत ऐदीहिम इन्हनि जा हथ ॿधल आहिनि मुंहिंजा छो बल यदाय मबसूततान अल्लाह तो चए मुंहिंजा त ॿई हथ खुलियल आहिनि हाणे 73 फिरके वारनि खे चैलेंज आहे या अल्लाह जा हथ ॾेखारियो या हथनि वारो अल्लाह ॾेखारियो हथनि वारो अल्लाह ॾेखार या अल्लाह जा हथ ॾेखार जेकॾहिं नथो न भई ठीकु आहे मां वटि हिकिड़ो यदुल्लाह आहे ओस ताईं तूं मां वारे खे मन जॾहिं तो वारो लधो ॾिठो अच्छा इहा ई त ॻाल्हि आहे मुंहिंजा भाउ अल्लाह छा चयो क़ुरान में इन समा वल बसर वल फुआद उलाइक काना अन्हुम मसूला क़यामत जे ॾींहुं मां कननि खां अखियुनि खां दिल खां सवाल कंदो सही आहे पुछो मौला कननि खां छा जो अखियुनि खां छा जो दिल खां छा जो मुंहिंजे मौला फरमायो अन समअ लितौहीद कननि खां सवाल थींदो तौहीद जो छो त अल्लाह ॿुधो वेंदो आहे ॾिठो न ऐं अखियुनि खां
फरमायो नबूवत नबूवत जो सवाल थींदो त हुन जो हथ खणी ॾेखारियो त ॾिठो हुई या न अच्छा मौला दिल खां फरमायो अन विलायत अली इब्न अबी तालिब अरे हुन विलायत खे रखियो आहे हिते ठीक दिल में क़यामत जे ॾींहुं कंदो छा अल-यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम अल्लाह तो जे तव्हांजे ज़बानुनि ते मां मुहर हणी छॾींदो मालिक छो ये जो अली जी विलायत ॾिनी आहे जहन्नम जे ख़ौफ़ खां अॼु हिते कूड़ हणी बीहे पोइ मांखे सवाल करणो अली जी विलायत जो जहन्नम जे ख़ौफ़ खे ॾिसी करे सौरी सिंधीअ में छा चवंदा मोचड़े जो भाव अहिड़ो को लफ़्ज़ आहे अच्छा तू जो पादरनि जे भव खां चए त सही मां पढ़ंदो हुयुमि अली वली अल-यौम नख्तिमु अला अफ़वाहिहिम मां तुंहिंजे वात ते मुहर हणंदुमि तुंहिंजी ज़बान ते अल्लाह खे भरोसो ई न आहे पोइ कंदुमि छा तुंहिंजे हथनि खां ॻाल्हाईंदुमि तुंहिंजे पेरनि खां छो जो विलायत ॾिनी अथई दिल खे दिल आहे पूरे जिस्म में हाकिम ये पूरे जिस्म ते हुकूमत कंदो आहे अल्लाह हथनि खां गवाही वठंदो पेरनि खां गवाही वठंदो खल खां गवाही वठंदो ॾिसां त मां जो हिन खे अली जी विलायत ॾिनी आहे हिन रग रग खे अली अली करणु सेखारियो आहे दाऊद हथन वारो दोहराए छॾिया ताकि सबक विसरे न छो जो इंशाअल्लाह जेकॾहिं मुंहिंजी साइण जी मंज़ूरी आहे त ॿीहर बि जेकॾहिं हाज़िरी थिए थी त इहो सबक तव्हांजे ज़हननि में हुजे दाऊद हथन वारो यदुल्लाह न इब्राहिम हथन वारो यदुल्लाह न इसहाक हथन वारो यदुल्लाह न हाणे हे उसूले कलाम आ त मुज़ाफ़ इलैहि मुज़ाफ़ जो हमेशा गैर थींदो आहे जेके थोरी बि न ॼाणनि था न अच्छा हीअं सवली सिंधीअ में हाणे सम्झ जंहिं बि लफ़्ज़ सां जो जा जी लॻो उहा तव्हांजी मिल्कियत आहे तव्हांजी हक़ीक़त न आहे सही आहे मिसाल जे तौर ते अचो मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झायां मुंहुं जी तस्बीर मां छा आहियां यानी माना त मां जुदा आहियां छो त लफ़्ज़ जी लॻो आहे थोरो हाणे इल्मी हिकिड़ो नुक़्तो ॿुधजो ठीकु आहे ख़ैर आहे सम्झ में नथो अचे अॼु न सुभाणे इहा शइ सम्झ में अची वेंदी ठीकु मूंखे ख़बर आहे मां थोरी ॾुखी ॻाल्हि थो कयां मुंहुं जा हथ मां छा आहियां अरे हिकु त यकीन बि आहे त मां आहियां पर पाण खां जुदा बि थींदो थो वञे मुंहुं जा हथ मुंहुं जा कन मुंहुं जूं अखियूं हिन सां जा जो जी लॻी वियो ठीकु आहे सही सवाल हिते थींदो त सही हे त तूं जाहिल तूं छा आहे तूं काथे आहे हाणे यकीन बि आहे त मां अच्छा अंदरि आहियां चीरे करे ॾिसोसि
मुंहिंजो गोश्त, मुंहिंजो खून, मुंहिंजी दिल। अंदर भी मान लदुम पाण खे इहो ई अमन अरफ नफ्सहु फक़द अरफ रब्बहु। पाण खे सुञाण रब खे सुञाण थी सही। यदुल्लाह माना छा अल्लाह जा हथ। हाय 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 जेके समझी विया यानी अल्लाह और हथ और है। ठीक इन करे हाणे हे जेके मानाऊं आहिनि मुंहिंजे मौला अमीर जा अलक़ाब आहिनि यदुल्लाह ऐनुल्लाह उज़्नुल्लाह लिसानुल्लाह इन जी माना सिर्फ़ इहा न आहे त अली जा सिर्फ़ हथ यदुल्लाह आहिनि न पूरे जो पूरो अली न खां चोटीअ ताईं। जेकॾहिं सिर्फ़ चवंदो हथ हुन जा यदुल्लाह आहिनि अखियूं ऐनुल्लाह आहिनि त पूरो छा आहे पोइ त अल्लाह चई बीह रहंदे माज़अल्लाह। या तौहीद न आहे तौहीद भी हिन दर तो सिख। बख़ुदा जेको जेतिरो तौहीद जो आरिफ हूंदो आहे न ओतिरो अली जे फज़ाइल खां इनकार न कंदो आहे। बाक़ी तौहीद जी आड़ में तू हिन जा फज़ाइल लिकाए इहो त असां सैयदादा ये हदीस तो पढ़ा है अल कतरा हवाले नहीं तो छॾिया। मुझे मौला सरकार सादिक आले मोहम्मद फरमाता था ला युअज़्ज़बु हाज़ल क़ौम इल्ला बिज़ुनूबिल उलमा। फरमाया हिकु त हिन क़ौम ते अज़ाब ईंदो कोन पर जॾहिं बि ईंदो उन जो सबब उलमा। जेके चेहरा मां खिलिया खिलिया ॾिसां थो मौला तव्हांखे अञा रौनक वधाए तव्हांजी जज़ाकल्ला। सबब केरु हूंदा आलिम छो कहिड़ा अॻिते मौला निशानी ॿुधाई आहे अल्लज़ीन यक्तुमून फ़ज़्ल अलीन व औलादिही। जेके समझी विया फरमायो अल्लज़ीन यक्तुमून फ़ज़्ल अलीन व औलादिही। हर आलिम न उहे आलिम जेके अली ऐं औलाद अली जा फज़ाइल लिकाईंदा। अना यदुल्लाहिल बासित अला खल्क़िही बिर्रहमत। माली अल्लाह जो खुलियल हथ आया उन जी मखलूक ते। खुलियल हथ मखलूक ते जेको हमेशा रहमत कंदो रहंदो। हथ अल्लाह ॾिना छा जे लाइ हथनि जो कमु छा हूंदो आहे या हिन सां कुझु ॾियणो हूंदो आहे या वठणो हूंदो आहे कम ई न आहे। हाणे हिन खे पंहिंजो हथ छो सॼो थिए न हाणे या त जेकॾहिं मञणो थी त उहे मन जी अल्लाह मनराए थो नथो मञण में अलीअ चई हथ कढ न मने थो सघे छॾे थो सघे। उन माना में त मन जंहिंमें हो मनराए थो अञा सवाल त मुंहिंजो तोखां थी थो त हिन खे यदुल्लाह बणायो छो थिए हथनि जो कमु छा हूंदो आहे या ॾियणु वठणु। माना त मां जॾहिं बि ॾींदुमि हाणे को साहिब अचे फ़क़ीर साईं 10 रुपयनि जी सदा आहे हाणे साईं मौलवी वरी सखी खीसे में हथ आहिनि 10 कढी ॾिनामांसि न साईं तुंहिंजो हथ नथो वणे इहो परे कर। मूंखे ॿुधाए मां पादर न हणंदुमि वठणो माखऊं
जज़ाकल्लाह बख़ुदा सैयद तुंहिंजे मजमे खे मां घटि सम्झी नथो पढ़ा सभु आलिम आहियो मुंहिंजे साम्हूं मुझे मौला ताजी तौफीकात में मजीद इजाफा फरमाए बानियान जी तौफीकात में इजाफा फरमाए अच्छा छा कनो वठणो मां खाऊं थी मुझो हथ न थो दींदो मां निभाना घुरे अल्लाह खाऊं यदुल्लाह खाऊं तोखे वणे अली न दींदो आहे सुभान अल्लाह न जेकर दींदो न हो तो अल्लाह यदुल्लाह छो बणाए ए भुलियला वेचारो तो बमानियूं न थो ॾेई सघे वो जेको जन्नत विरहाईंदो थो वते तो वो हिन खे बमानियूं न थो हे छो ही हवालो हिन जो भी ॾेई छॾिया तफ़सीर नूर सकलैन जुल्द नंबर 4 सफ़ो 422 ठीक अच्छा उन ते ही ॾिसजो हिकिड़ो शख़्स आयो सरकार रिसालत मात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवण लॻो या रसूल अल्लाह तव्हांखे यादि आहे ताइफ़ आया हुया तबलीग जे लाइ पत्थर आया हा तव्हांखे सरकार मां तव्हांखे वठी उस हुई छांव पंहिंजे घर जी छांव में तव्हांखे विहारियो लाजे फरमाइश मूंखे यादि आहे मां विसारण वारो मोहम्मद ई न आहे मां वटि न निसियान आहे न हिज़ियान आहे ॿुधाए छा घुरिजई सरकार माशाअल्लाह हाणे त फतेह मक्का बि थी वई आहे चइनी तरफ़ बादशाही आहे तव्हांजी लाजे हबीब फरमाइश मां तुंहिंजो एहसान लाहिण थो चाहियां ॿुधाए तोखे छा खपे सरकार बिस्मिल्लाह जेकॾहिं ॾियण ते पई अथा त मूंखे 1000 बकरियूं ॾियो बस 1000 बकरियूं लाजे हबीब फरमाया बस इनखे बकरियूं ॾियो 1000 हुकुम ॾिनो मिली वियो हा सरकार मिली अञा बि घुर छा खपई त सरकार बिस्मिल्लाह करम करण ते आमादा आयो त हाणे 1000 बकरियुनि मां अकेलो माण्हू कान उचारींदो कुझु हबशी गुलाम बि ॾियो हबशी गुलाम बस सरकार बस मुझे लाए काफी आ मुझे नस्लूं वेही खाईंदियूं हे वयो सहाबा वेठा सभिनी खे ॾिसी करे अल्लाह जे हबीब फरमायो अजीब ॻाल्हि आहे माण्हुनि खे मां मोहम्मद खां घुरण बि नथो अचे माण्हुनि खे मां मोहम्मद खां घुरण बि नथो अचे मां चवांसि थो त घुर 1000 बकरियूं ॾे साम्हूं यदुल्लाह आहे मां कंहिंखे केतिरो ॾेई सघंदुमि मुंहिंजे हथ सां केतिरो मिलंदुसि जेतिरो मुंहिंजी हैसियत आहे सही हाणे अल्लाह जी पहिरियों हैसियत ॿुधाए पोइ ॿुधाए त हे केतिरो अता करे सघंदा बिस्मिल्लाह सरकार तुंहिंजो मजमू थको थी बखुदा अली जहिड़ा समुंड अकुल जे प्यालिन में न ईंदा है तो समझो छा आहे दुआ घुरंदो आहे न बिस्मिल्लाह अल्लाह के दुआ जोशन कबीरा हाणे पहिरियों हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो हे 786 छा आहे बिस्मिल्लाह रहमान रहीम सही इहो मां ठाहियो आहे न हे इल्मुल आदाद आहे हे उहो इल्मु आहे जेको न शिया थींदो आहे न सुन्नी इल्मुल आदाद न हिंदू न मुस्लिम पूरी वर्ल्ड में हर फिरके हर मज़हब जो माण्हू हिनखे मञींदो आहे सही आहे उन मां बे जा 2 सीन जा 60 मीम जा 40 ईअं अदद कढंदा मिलाईंदा 786 कया अथऊं अच्छा हाणे हिकु ॿ इल्मुल आदाद जा नुक़्ता ॿुधायां तोखे
अली जा आदत घणा आहिनि 110 शाबाश हक़ केरा हाणे हक़ जा आदत कटजा हे जा 8 काफ जा 100 घणा थिया 108 सही अल्लाह जे हबीब दुआ घुरी हुई अल्लाहुम्मा अदरिल हक़ है सुमा दार अली मुझे अल्लाह हक़ खे ओॾे मोड़ जाए जाने अली मोड़े ये न चयोस त अली खे ओॾे मोड़ हक़ मोहताज अली जो अली मोहताज न आहे कंहिंजो अली जा आदत 110 हक़ जा 108 यानी हक़ खे अल्लाह हुकुम ॾिनो आहे त अली जे पोयों ॿ क़दम आस्ते आस्ते हाणे बस आखिरी तव्हांजी ज़हमत तमाम कया मां पंहिंजे हिस्से जो जशन पढ़ी चुको दुआए जोशन कबीर में 1001 अस्मा है अल्लाह जा बल्कि हिन दुनिया ते जेके इस्म ज़ाहिर थिया आहिनि अल्लाह जा उन्हनि जो कुल तादाद 1001 ऐं उहे सभ जा सभ तव्हांखे दुआए जोशन कबीर में मिली वेंदा अल्लाह जे हबीब जा जेके अस्मा हिन दुनिया में ज़ाहिर थिया आहिनि उन्हनि जो तादाद पूरो 1000 जेके मुझे मौला अमीर अलैहिस्सलाम जा अस्मा हिन दुनिया ते ज़ाहिर थिया आहिनि उन्हनि जो तादाद 999 इंशाअल्लाह वरी कॾहिं इन अस्माए आइमा ऐं अस्माए इलाहिया ते कॾहिं बहस थी त थोरो कुझु उन में ॿुधाए सघिबो अल्लाह जा घणा अस्मा 1000 अच्छा हिसाब मां थो ॾस जमो तव्हां कजो रे जा 200 हिन ज़ाद जा 800 1000 थियो अलिफ जो 1 हाणे या रज़ा चो या 1001 अल्लाह जा नाला खणो खड़ी करे घुरेस तुझी मर्जी या एक दफो या रजा चई करे मुझे मौला रजा जो वास्तो दई करे घुरेस तुझी मर्जी तो उन्हीं मुझे सुल्तान मशहद मौला रजा अलैहिस्सलातु वस्सलाम जो वास्तो मुझे अल्लाह तो खे